अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे मंठार के मारे ऐं जो प्लान पूरो कंदो। छा अरिस बालाजी खान हाणे मल्हार जी शादी के नाकाम करे छॾींदो। छा वरेल खान हाणे पंहिंजे पुट समेत अरिस बालाजी खान मथां हमलो कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टाइम वेस्ट कोन करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे हाणे मंठार खे ॻोल्हींदो रहंदो। बहरहाल मंठार जेको आहे हाली फ़िलहाल उनजे रुख करे बि न चवंदो, छो जो मंठार हाणे पंहिंजे सोचनि में गुम लॻो पियो आहे ऐं हू बालाजी खान खे छॾण में गुम लॻो पियो आहे। जे अलावा उनजे करे हाली मंठार जेको आहे हिनजे वर कॾहिं बि न चढ़ंदो ऐं पोइ थी सघे थो अॻिते हली हुनजे वर ज़रूरु चढ़ंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अरिस बालाजी खान जेको आहे पंहिंजी तयारी करे छॾींदो, कीअं बि करे हुनखे मल्हार जी शादी में रुकावट विझणी आहे ऐं मल्हार जी शादी में हू हर हाल में वेंदो। बहरहाल मल्हार जी शादी खे नाकाम करे कॾहिं बि न सघंदो ऐं राबेल खे पंहिंजो बणाए कॾहिं बि न सघंदो, छो राबेल हाणे मल्हार जी थी वई आहे ऐं राबेल हाणे मल्हार सां ई लहू लहंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे उहो पंहिंजे पुट सिकंदर खे चई छॾींदो, पुट हाणे तूं 2-3 ॾींहं सब्र कर, जीअं असां शेर दिल खे राज़ी करे वठूं। सिकंदर खान चवंदो त न बाबा साईं, मां कॾहिं बि इहो बर्दाश्त नथो करे सघां, मां तमामु जल्द इन रिस बालाजी खान खे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। रिस बालाजी खान ऐं मंठार खे ॿिन्हिनि खे घुमाए छॾींदुसि, जीअं मुंहिंजो सोट रावल जो प्लान पूरो थिए ऐं मुंहिंजो प्लान पूरो थिए ऐं मुंहिंजी दिलि बि ठरे। अगरि जेकॾहिं रिस बालाजी खान खे असां न मारियो त पोइ मुंहिंजी दिलि कॾहिं बि न ठरंदी ऐं पोइ सोट जेको आहे उहो असांखे ताना ऐं मेणा क़बर में ॾींदो, जेकॾहिं कीअं बि करे असां इन खां प्लान वठंदासीं। वरेल खान चवंदो त पुट सिकंदर तूं हाली 2-3 ॾींहं सब्र कर, असां इन खां प्लान ज़रूरु कंदासीं ऐं इनखे पंहिंजी अंजाम ताईं पहुचाए सभु हिसाब किताब पूरा कंदासीं ऐं इनखे सुख जो साह कॾहिं बि खणण न ॾींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे शेर दिल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं रिस बालाजी खान मुंहिंजी शादी में हेॾे हेॾे करे त पोइ मां तव्हांखे फुल ऑर्डर थो ॾेई छॾियां त पोइ उनखे भले मारे छॾियो, हिन में कोई बि फ़र्क़ु न पवंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदव, खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।